सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जग मशहूर प्रोग्राम डाप जा दस में अवां सभिनी खे भलीकार ऐं अवांजो पंहिंजो अली नवाज़ आरी सर मोज़े सामीन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध जो हिकिड़ो पड़ाॾो आहे, सिंध जो क़ौमी आवाज़ आहे ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध तां सदाईं कोशिशि इहा ई थींदी रही आहे त कंहिं न कंहिं हवाले सां सिंध जे आवाज़ खे पूरी दुनिया ताईं पहुचाइजे, बैन अवी सतह ते सिंध जे आवाज़ खे वठी वञिजे, सिंध जे शऊर खे, सिंध जे अदब खे, सिंधू तहज़ीब खे दुनिया ताईं पहुचाइजे। उन ई सिलसिले जी कड़ी असांजो मुंहिंजो ही किताब सिंधी अदब में औरतुनि जो हिसो पिणु आहे ऐं असां हर हफ़्ते हिन किताब जे किन बि ॿिना लेखकाउनि जो तारफ़ पंहिंजे देशवासियुनि तोड़े पंहिंजे देश खां ॿाहिरि रहंदड़ सिंध सां प्यार कंदड़ सिंधियुनि ताईं पहुचाईंदा रहिया आहियूं। असां गुज़िरियल हफ़्ते राइला नाज़ सनाई ऐं रुखसाना प्रीत चंद जो तारफ़ पंहिंजे अॻियां पेश कयो ऐं अॼु सिंधी ॿोलीअ जे तिन ख़ूबसूरत लेखकाउनि रश्मि रामाणी, रशीदा एजाज ऐं रज़िया सुल्ताना खोखर जो तारफ़ तव्हांजे अॻियां पेश कंदुसि। रश्मि रामाणी जेका हिंद में रहंदड़ सिंधियाणी आहे, जंहिंजो हिकिड़ो मशहूरु नज़म आहे मां हिकु सिंधण। सिंधी ॿोलीअ जी नाले वारी लेखिका, शाइरा, मुतरजम रश्मि रामाणी 13 अप्रैल 1960 ईस्वी ते विदिशा इंदौर में जनम वरितो। संदसि वालिद लीलाराम भागचंदाणी जनम 1932 ईस्वी ठारूशा, माता लाजवंती जनम 1939 ईस्वी सखर सिंध जा रहाकू हुआ। पर 1947 ईस्वी जे विरांङे में पंहिंजो देश छॾणो पियो, जंहिं करे रश्मि रामाणीअ जो जनम हिंदुस्तान जे सरज़मीन जे हिसे में आयो। हू जीअं त हिंदुस्तान में ॼाई वॾी थी, तंहिं करे हिन MA हिंदी अदब में कई। हू हिक ई वक़्तु पंजाबी, बंगाली, मराठी, उड़िया, कन्नड़, अंग्रेज़ी ऐं सिंधी ॿोलियुनि में लिखंदड़ लेखिका आहे। हिन जो कविताऊं सिंध हिंद जे मशहूरु मख़ज़ननि में छपजी मञता माणे चुकियूं आहिनि। उहा शुरू में हिंदीअ में लिखंदी हुई ऐं संदसि 2 किताबनि साज़ चुप ऐं बीते उहे दिन तमामु घणी मक़बूलियत माणी हुई। पर हिन ओचितो सिंधी ॿोलीअ ॾांहुं मोड़ खाधो। उन हवाले सां पाण हिकु इंटरव्यू में चयो हो त हिकु अदबी सेमिनार दौरान कंहिं तंज़ कई त सिंधियुनि जो बि कोई लिटरेचर आहे छा, त मुंहिंजे अंदर में छिपियल सिंधण जाॻे पई ऐं मूं जवाबु ॾिनो, छो न आहे सिंधियुनि जो लिटरेचर। सिंधी हिकु मौज़ब क़ौम आहे जंहिंजी अज़मत जा निशान आहिनि मोहन जो दड़ो ऐं सिंधू नदी। जीअं अज़ीम सिंधूअ
नालो ऐं सुञाणप बख़्शी आहे इंडिया खे। इहा आहे असांजो रश्मि रामाणी जंहिं पंहिंजे अदब जी पंहिंजी ॿोली जो मसइलो आयो हो त हिकिड़ी सफ़ाई निज सिंधियाणी थी साम्हूं आई ऐं निज सिंधियाणी जो हिकिड़ो मौक़ुफ़ साम्हूं आंदो खेसि जसो जे। अहिड़ी रीति सिंधियत जे जज़्बे हिन जो लाड़ो सिंधी ॿोलीअ ॾांहुं करायो ऐं जॾहिं सिंधी ॿोलीअ खे न पंहिंजे इज़हार जो ज़रियो बणायो त वसी पसमंज़र रखंदड़ हिन ॿोलीअ में उनखे केतिरियूं ई तशबियूं ठहियल ठुकियल मिलियूं जिन जी ख़ूबसूरती हिन काइनात जेतिरी वसत रखंदड़ आहे। ऐं पोइ हिन सिंधी कविता सां अहिड़ो त नातो ॿंधियो जंहिंजी तकमील न हुन पई चाही ऐं न सिंधी ॿोलीअ जे वसी दामन हुनखे पाण खां परे थियणु ॾिनो। ऐं थोरे ई अरसे में हिन सिंधी ॿोलीअ जी झोल में शाइरीअ जा टे किताब पिंजरियो 1991 ईस्वी, कॾहिं कॾहिं 1991 ईस्वी ऐं मां हिकु सिंधण 2004-05 ईस्वी में विझी सिंधी अदब में पंहिंजी हिकु जुदा हैसियत क़ाइमु करे वरिती। हिन न रुॻो सिंधीअ में शाइरी कई आहे पर हिन हिंदीअ में माहिर हुअण नाते सिंधी ॿोलीअ में छपियल केतिरनि किताबनि जो हिंदीअ में तर्जुमो कुण करे करणु शुरू कयो ऐं सिंधी ॿोलीअ जी सुहिणी ॿ गुणे कहाणीकार नावलनिगार ऐं शाइर कृष्ण खटवाणी जा 3 नावल ऐं दर्जने कहाणियूं तर्जुमो कयूं। तर्जुमे जो सुहिणो ॾांहुं ऐं ॿिन्ही ॿोलियुनि ते उबूर हुअण करे तर्जुमे जी ॿोली असलूब वणंदड़ आहे। ऐं हिते हिकिड़ी आम ॻाल्हि बि सभिनी सां वंडणु चाहींदुसि त कृष्ण खटवाणी जा 2 नाविल मुंहिंजी मिठड़ी सिंध ऐं तरंदड़ बादल जेके मूं पढ़िया आहिनि जिन जेके सिंध जे पसमंज़र में लिखियल आहिनि ऐं इंतिहाई शाहकार नाविल आहिनि। ऐं जेको ॿियो नाविल आहे तरंदड़ बादल उन मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त उनजा 2 किरदार हिकिड़ो अशोक केवल रामाणी जो किरदारु आहे ऐं ॿियो ज्ञान सिंधाणी जो आहे। अहिड़ी रीति मुंहिंजी मिठड़ी सिंध जेको नाविल आहे सो बि हिकिड़ो शाहकार तरीन नाविल आहे ऐं हू जॾहिं सिंध जो तारीफ़ थो कराए सिंध जे पसमंज़र में जॾहिं हू खणी थो वञे त उहो अहिड़ो उनजो तारीफ़ थो कराए अहिड़ी उनजी मंज़र निगारी थो करे भई जॾहिं आसमान तां बादलनि जी गजगोड़ हुई ऐं सनियूं सनियूं ककरियूं जेके पंहिंजे मिज़ाज सां वञी रहियूं हुयूं ओभ में जॾहिं ॾिसबो त सुहिणो सिज नज़र ईंदो हीउ जेको सिज हूंदो इहो सिज मुंहिंजे देश जे मथां खां गुज़रंदो ऐं तव्हांखे ख़बर आहे त उहो देश कहिड़ो आहे। उहो देश आहे सिंधु देश। त सिंधु देश जी अहिड़े ई अंदाज़ में मंत्र निगारी कंदड़ इहो नाविल सिंधी ॿोली सां प्यार कंदड़ सभिनी दोस्तनि खे बार बार सलाह ॾींदुसि त इहे 2 नाविल कृष्ण जा ज़रूर खां ज़रूरु पढ़नि। उन्हनि खे वधि खां वधि उन्हनि में लुत्फ़ मिलंदो। रश्मि जॾहिं अञा सिंध खे सिर्फ़ु सपननि में ॾिठो हो हुन तॾहिं सिंध खे शाइरीअ में सुंदरता बख़्शी हुई पर जॾहिं उहा 2004 ईस्वी में सिंध यात्रा ते आई हुई ऐं सिंध जी मुक़दस मिटीअ जो वास वठी जॾहिं हू वापसि वरी हुई त हू हिंदुस्तान जी उहा रश्मि किथे रही। पर जॾहिं हू 2004 ईस्वी में सिंध यात्रा ते आई हुई ऐं सिंध जी मुक़दस मिटीअ जो वास वठे जॾहिं हू वापसि वरी हुई त हू हिंदुस्तान जी उहा रश्मि किथे रही हुई जंहिंखे हिंदी कविताउनि जे मंशा तौरु केतिरा ई मान समान मिलिया हुआ पर हू त सरज़मीन सिंध जी अहिड़ी समाजी धीउ बणिजी वापसि वरी हुई जो हुनजे दिलि जी हर धड़कन सिंध बणिजी वई हुई। हुन तंबूरे जे तार ते लतीफ़ जूं वायूं ॿुधियूं हुयूं त हुनजे अंदर जे हक़ीक़ी सिंधण जाॻे पई हुई जंहिं सिंधण केतिरो ई अर्सो सिंध जा सपना पंहिंजे अंदर में सिरजिया हुआ ऐं पोइ हुननि सपननि खे साबिया तॾहिं मिली हुई जॾहिं हुन सखर ऐं साध ॿिले खां गुज़री मुंहिंज जे दड़े जी मिटीअ खे सजदो कयो। हुन उहो सजदो मोहन जे दड़े खे कयो या सिंधू सभ्यता जी हुन तहज़ीब खे कयो जे तहज़ीब खे अमन जी तहज़ीब सॾियो वञे थो ऐं पोइ हुन जेका शाइरी कई हुन शाइरीअ में कीअं सिंध समायल आहे या हू सिंध में समाइजी वई आहे। सिंध जी कविता ऐं पंहिंजे पढ़ंदड़नि मां वञा थो जंहिंमें पूरी सिंध रक़्स कंदे नज़र अचे थी। हीअ नज़म आहे ॾाढो शाहकार नज़म आहे ऐं सभिनी रेडियो वॉइस ऑफ सिंध जे ॿुधंदड़नि सभिनी खे चवंदुसि त नज़म खे गौर सां ॿुधनि ध्यान सां ॿुधनि। तोखे ॾिसण खां पोइ धरती अनंत थी वई आहे मुंहिंजे लाइ तोखे ॾिसण खां पोइ धरती अनंत थी वई आहे मुंहिंजे लाइ बसि छुहण जेतिरी परे आहीं तूं
चींजर जी चांडोकीअ रात में नूरीअ खे यादि कंदे मलीर जा उदास मैदान ॾिसंदे ख़ामोश रेगिस्तान में मोरे जे बननि में सखर जे घिटियुनि में जिंदा पीर जे गैदी आसमान ॾियां नियारींदे भिक्षा में वाई ॿुधंदे सिंध जे पीचरनि में भटके थो मुंहिंजो मन। पंहिंजे वतन में वापसि अचण खां पोइ सचपच हाणे थो महसूस थिए मां बि आहियां हिकु जलावतन जलावतन जलावतन। विरांङे जो नासूर मुक्ति तारीख़ जो ई कहिड़ो मुक़ाम आहे जिते असां वरी मिलिया आहियूं। मुन जे दड़े जे हिननि खंडरनि में दफ़न आहे उहा मान संस्कृति जंहिंजी नुमाइंदगी कंदे ख़ुशीअ सां सदाई मुर्कंदा हुआ तुंहिंजा चप। सिंधूअ जे छोलियुनि जी लुछ हुई तुंहिंजे बदन में, सिंधूअ जे छोलियुनि जी लुछ हुई तुंहिंजे बदन में, निंड में थिरकंदा हुआ तुंहिंजा पेर। मुन जे दड़े जी गुमशुदा नृतकी हज़ारनि सालनि खां पोइ अॼु तूं ओचितो मूंसां मिली ऐं सुसी वई आहे सिंधू अलाए कहिड़ी उण तुण में मऊ आहे मेरान। मेरांजड़े आकाश जी उदासी इस्तोपा जी ख़ामोशी समाइजी वई आहे हवा में। बेचैन थी रहियो आहे मुंहिंजो मन सियारे जी ॿिपारीअ में वीरान घिटियुनि में भटकंदे ताबड़जंदे थकिजी पिया आहिनि मुंहिंजा पेर। रतो रत आत्मा ऐं टुटल हिरदो हिरासजी विया आहिनि गुज़िरियल ॾींहं जी ॻोल्हा में। यादि थो अचे ज़िंदगी जॾहिं ॿुॾी वई हुई मौत जी नदीअ में, विछड़जी वियासीं असां बि शायदि हमेशह हमेशह लाइ। पर तुंहिंजी तलाश में मूंखां कई जनम सॼे संसार में भटकंदी रहियसि सदियनि ताईं। अच मूंसां भाकुर पाए अॼु मुक्त थी वञा मां हर बंधन खां। ही शाइरी न आहे सिंध सां लाज़वाल मोहबत जी अहिड़ी कथा आहे जंहिंमें समायल आहे सिंधूअ जो अमृत। सिंध जो नाले वारो अदीब शाइर ताजुयो रुशमीअ जी शाइरीअ ते तबसरो कंदे लिखे थो। रुशमी रामाणी पंहिंजी शाइरीअ जे सफ़र में संजीदगी पुख़्तगी ऐं गंभीरता ॿुधी रही आहे। हिन जी शाइरीअ में ख़्याल जी असलियत, इज़हार जी तख़लीक़ियत, एहसासनि जी सचाई ऐं सुबुह जे किरणनि वारी ताज़गी मौजूदु आहे। हिन वटि मिठा मिठा सुहिणा ऐं सुरा लफ़्ज़ आहिनि ऐं वक़्तु हिकु ख़ासि लफ़्ज़ियात शब्दावली बि आहे जंहिंमें ख़ूबसूरत ख़्वाब, सपना, गुल, शबनम, लुड़कनि जी आलान, ख़ामोश, सुॾका, सितारा, चंड, राति, उफ़क़, शक, सिज, सिज जा नरम ऐं मुलायम किरणा, सरो पखी, लातियूं, प्यार, मुल्क, इंतज़ार, विछोड़ो, निंद, बादल, समुंड, संगीत, किरोना, इच्छा, विश्वास, रोशनी, अंधेरो, ज़िंदगी, मौत, ख़ामोशी, बरसात, इतिहास, तारीख़, जाग्राफी, विरांग, नासूर, अकेलाई, रस्ता ऐं ॿिया लफ़्ज़ शामिल आहिनि जिन जो वर्जाओ किथे त ॾाढो वणंदड़ ऐं मोहींदड़ लॻे थो, पर किथे किथे उन्हनि जो लगातार इस्तेमालु ऐं तफ़सीली इज़हार साॻियाई जो अहसासु उभारे थो जंहिंखां के पासो करणु घुरिजे। अहिड़ियूं केतिरियूं ई कविताऊं संदसि किताब मां हिकु सिंधण में छपियल आहिनि जंहिंमें सिंध सां मोहबत ऐं अॻीते जो इज़हार थियल आहे। हीअ किताब जेतोणीकि पहिरियों भेरो हिंदुस्तान में 2005 ईस्वी में छपियो हो, पर उहा जॾहिं दिसंबर 2004 ईस्वी में सिंध आई हुई त हिन किताब जूं 20 कापियूं तयारु कराए खणी आई हुई, जंहिंजो महूरत 17 दिसंबर 2004 ईस्वी ते सिंध म्यूज़ियम हैदराबाद में सिंधी ॿोलीअ जे सगारे शाइर अर्जन हासिद सां थियो हो। उहो सिंध सभा विच जे या रुशमी जो अक़ीदो हो जो हिन किताब जो महूरत सिंध जे हिसे में आयो हो। उनखां सवाइ संदसि केतिरी शाइरी टिमाही मेरान सरकूं ऐं ॿियनि रिसालनि में छपिजी चुकी आहे। खेसि हिंद में महिता तौरु केतिरा ई एज़ाज़ ऐं अवार्ड मिली चुका आहिनि जिन में सन्मान, वर्णमाला उड़ीसा तरफ़ां, उद्या भारती राष्ट्रीय कविता पुरस्कार 1994 ईस्वी, सिंधु तन युवा सिंधी लेखक सलमान अहमद रिजवानी,
सिंधी लेखक सम्मान 1998 ईस्वी, केंद्रीय हिंदी निदेशालय जो गैर हिंदी लेखक जो राष्ट्रपति तरफा सम्मान, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद भारत सरकार जो अवार्ड। उनखां सवाइ हू केतिरनि इदारनि जी मेंबर पिणु रही चुकी आहे, जिसमें मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकेडमी जी मेंबर, साहित्य अकेडमी नई दिल्ली जी सिंधी एडवाइजरी बॉडी मेंबर शामिल आहिनि। उहे हिन वक़्तु सर्वज्ञ नगर इंदौर मध्य प्रदेश में रिहाइश पज़ीर आहे। उन समय ही बि असांजे सिंधियाणी हिंदजाई सिंधियाणी रश्मि रामाणी ऐं असांजी ॿी जेका आहे अॼोके प्रोग्राम जी जेका लेखिका आहे कहाणीकार आहे रशीदा हिजाब, जेके शेख हयात जंहिं बाबति शेख हयात चयो त हिजाब सरापा हिजाब आहे। नामवर कहाणीकार मज़मून नवीस ऐं मौक़िक़ प्रोफेसर डॉक्टर रशीदा हिजाब, जो असुल नालो रशीदा दी नूर मोहम्मद मुग़ल आहे। हिन अक्टूबर 1943 ईस्वी में शिकारपुर में जनम वरितो। प्राइमरी ऐं मैट्रिक तालीम खां पोइ 1964 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटीअ मां MSc करे 1970 ईस्वी में नबातात जी मज़मून में PhD डिग्री हासिल कयई। रशीदा हिजाब सिंध यूनिवर्सिटीअ मां साइंस जे मज़मून में PhD कंदड़ पहिरीं शागिर्दाणी हुई ऐं पोस्ट डॉक्टरेट रिगर्स यूनिवर्सिटी न्यू जर्सी अमेरिका मां कई। डॉक्टर रशीदा हिजाब जो वालिद जेतोणीकि बाक़ाइदे अदीब न हो, पर हू पाबंदीअ सां डायरी लिखंदो हो, जंहिंमें लफ़्ज़नि जी अदावत ॾाढी शानदार हूंदी हुई, जिन रशीदा जे ज़हन ते असरु छॾियो। संदसि वालिद खोड़ सारा अदबी किताब वठी ईंदो हो, जेके पंहिंजी हिन टीकीअ खे पढ़ण लाइ ॾींदो हो ऐं ताक़ीद कंदो हो त किताब पढ़ी उन्हनि मां नुक़्ता नोट करे रखिजांइ, पाण हुन ते बहस कंदासीं। अहिड़ीअ तरह रशीदा जी अदबी असर हिन जे वालिद कई। 1954 ईस्वी में जॾहिं संदसि वालिद जी बदिली तंदे आदम थी त उते रहण दौरान संदसि घर में हफ़्तेवार अख़बार सिंध मुस्लिम ईंदी हुई, जेका उन वक़्तु नवाब शाह निकिरंदी हुई। उन में हिकु सुठो ॿारनि जी ॿारी हूंदो हो, जंहिंमें ॿार लिखंदा हुआ। रशीदा उन वक़्तु घर भातियुनि खां लिखी का असांखे लिखी, जेका हुन रिसाले में छपी, जंहिं त खेसि तमामु घणी ख़ुशी थी। उन बाद हिन केतिरियूं ई कहाणियूं ऐं शहर नवाए सिंध, हिलाल पाकिस्तान, सिंध मुस्लिम ऐं सरदोस में लिखिया। संदसि पहिरियों अफ़सानूं बदसूरत माहवार नई ज़िंदगीअ जे अप्रैल 1956 ईस्वी में शाया थियो, जंहिंखां पोइ मुसलसिल लिखंदी रही ऐं लिखंदे गैर इरादे तौर सुमेरा ज़रीन जे अफ़साननि सां मुक़ाबिलो शुरू थी वियो। उन दौर में सिंधी अदब जे औरत कहाणीकारनि में सुमेरा ज़रीन, माता महबूब, रशीदा हिजाब खे टिमुरती कोठियो वेंदो हो। जे सच त अदब में इनकलाब आणे छॾियो। सिंधीअ जी पहिरीं साइंस फिक्शन राइटर आहे रशीदा। 100 खां मथे अफ़साना, तनक़ीदी मज़मून, सफ़रनामा ऐं डायरियूं लिखियूं आहिनि। रशीदा हिजाब अमेरिका जो सफ़र नाले हिकु सफ़रनामो लिखियो, जेको 60 वारे ॾहाके में नई ज़िंदगी रिसाले में किस्तवार छपियो। हीउ सफ़रनामो घण मालूमाती सफ़रनामो आहे। रशीदा हिजाब जे अफ़साननि जा समूरा किरदार आहिनि, जंहिंजूं पाण भाउ मले थी। हुनजो को बि किरदारु न इलामी आहे, हिन न इलाम थी। रशीदा हिजाब इंटरव्यू में चयो आहे, पंहिंजे आस पास जा वाक़िया दिलि खे एहसास बनाए छॾींदा हुआ ऐं कलम उन्हनि जे लाइ तलवार जी सूरत में हलणु लॻो। नौकरियाणीअ जी धीउ जे तलाक, पाड़े वारे हिंदू छोकिरीअ जी शादी जो मसइलो, 5 धीअरनि जे ॼमण ते मुड़ुस जो बीमार ज़ाल खे मारणु, अणपढ़ियल ज़ाल जी मौजूदगीअ में मुड़ुस जो मॉडर्न औरत ॾांहुं झुकणु ऐं उनखां अलावा हज़ारे दिलि दुखोईंदड़ वाक़िया मुंहिंजे ज़हन ते नक्श कढी वेंदा हुआ ऐं मां पंहिंजे कमरे में वेही उन्हनि खे कहाणियुनि जो रूप ॾींदी हुअसि। संदसि इंटरव्यू माहवार सरपियूं जे अक्टूबर 1995 ईस्वी में छपियो। जुलाई 1992 ईस्वी में मारवी फोरम रशीदा हिजाब खे संदसि अदबी ख़िदमतनि जे मंशा तौरु गोल्ड मेडल ॾिनो, त हुन मौक़े ते शेख हयात सदारती तकरीर कंदे चयो त हिजाब सरापा हिजाब आहे। डॉक्टर रशीदा हिजाब इल्म नबातात प्रोफेसर रही। हिन जे पढ़ाइण दौरान वारो दौर बि ॾाढो शानदार ऐं साराहण जोड़ो दौर रहियो आहे। हू पंहिंजे शागिर्दनि सां माहिर नफ़्सियात वांगुरु पेश ॾिनी। हुनखां सवाइ पाण ज़ुबेदार गर्ल्स कॉलेज जी प्रिंसिपल ऐं डायरेक्टर कॉलेज जे उहिदनि ते रही चुकी आहे। हिन 8 जून 1969 ईस्वी ते अनवर राजपर सां शादी कई, तंहिं करे तइलीमी दुनिया में रशीदा मुग़ल ऐं रशीदा अनवर राजपर जे नालनि सां सॾी वेंदी हुई। खेसि 4 नियाणियुनि जो औलाद आहे। सामीन असांजी रशीदा हिजाब जंहिंखे हिजाब सरापा हिजाब आहे। ऐं असांजी ॿी जेका शाइरा कहाणीकार आहे डॉक्टर रज़िया सुल्ताना खोखर, जंहिं औरत ऐं सिंधी शाइरी ते PhD पिणु कई आहे।
सिंध जी नामोर कहाणीकार ड्रामा नवीस ऐं मौखिक डॉक्टर रज़िया सुल्ताना खोखर सखर में मशहूर अदीब गुलाम अली खोखर जे घर में जनम वरितो। हिन PSCH गर्ल्स कॉलेज कराचीअ मां ग्रेजुएशन, SM लॉ कॉलेज मां LLB ऐं कराची यूनिवर्सिटी मां मास्टर्स सिंधीअ में कई। उन बाद डॉक्टर स्वामीनाथन सिंह जी निगरानीअ में औरत ऐं सिंधी शाइरीअ जे उनवान सां मकालो लिखी कराची यूनिवर्सिटीअ मां डॉक्टरेट जी डिग्री हासिल कयई। संदसि मकाले जो मौज़ू वसी पसंदि रखंदड़ आहे, छाकाणि औरत ऐं सिंधी शाइरीअ जो लाॻापो ॿोलीअ जे वजूद में अचण खां वठी रहियो आहे। हिन मौज़ूअ ते कमु करण जी अहम घुर्ज हुई, जंहिंखे सिंध जी हिन खावड़ी कलमकार पूरो कयो। हिन यूनिवर्सिटीअ में पढ़ण दौरान ई लिखण जी शुरूआति कई ऐं उन वक़्त जे मशहूरु रिसालनि मेरान, नई ज़िंदगी, अदयूं ऐं हिलाल पाकिस्तान पारां शाया थींदड़ औरतुनि जे अदबी सुफ़े सुगड़ियल सत में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कहाणियूं ऐं मज़मून लिखियाई। संदसि कहाणियुनि में औरतुनि सां थींदड़ ॾाढाइनि, समाजी अणबराबरीअ खां अलावा किन मुस्तबत पहलुअनि ते बि रोशनी विझी वई आहे। हिन कहाणियुनि में कोशिशि करे नवान आंदी आहे ऐं रवायती कहाणीअ खां हटे करे निराला डायलॉग इस्तेमालु कया आहिनि। जिन कहाणीअ जी सूंहं में अञा वधीक इज़ाफ़ो कयो आहे, हिकु कहाणीअ जो हिकु पैराग्राफ हिते तव्हांजे साम्हूं पेश करियां थो। खे ईअं महसूसु थियो त इहा आवाज़ कंहिं ॿी दुनिया मां अची रहियो आहे। दिलि प्यारी हली वियसि, पर मशरक़ की तहज़ीब या इजाज़त न ॾिनसि त मां खे कुझु चए। अफ़सानो बेज़ुबानी, नई ज़िंदगी, सितंबर 1966 ईस्वी में छपियो। डॉक्टर रज़िया केतिरो अर्सो अदबी दुनिया ते छायल रही। इन तसलसल सां केतिरा ई शाहकार अफ़साना लिखिया, जिन जी अदबी कसवटी कजे त उहे अॼु बि सिंधी समाज जा कास आहिनि। छो त न सिंध जो हालतूं तब्दील थियो आहिनि, न असां अञा ताईं उन रवायतुनि मां जान हाजी कराए छॾिया आहियूं जेके समाज लाइ नासूर हूंदियूं आहिनि। संदसि कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ उॾाम जे नाले सां 1984 ईस्वी में छपिजी पधिरो थियो। उनखां अलावा हिन मज़मून नवेसीअ में बि पंहिंजी अलॻि सुञाणप क़ाइमु कई आहे। संदसि कालम सिंधी पसमंदर में लिखियल आहिनि, जेके सिंध जे हालतुनि जी हक़ीक़ी नुमाइंदगी कनि था। हिन कालाबाग वारे इलाइक़े में हिकु महीनो रही तहक़ीक़ करे कालाबाग डैम जे ठहण सां सिंध खे थींदड़ नुक़सान खां उन्हनि काविश में कालम लिखी सिंधी माण्हुनि खे आगाह कयो। अहिड़ा केतिरा ई क़ौमी मसइला आहिनि जिन ते हिन बहादुर कलमकार भरपूर लिखियो ऐं पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु पूरो कयो ऐं संदसि मज़मून दुनिया जे मुख़्तलिफ़ समाजनि में औरत जी हैसियत खे तमामु घणो साराहियो वियो आहे। अॻे दौर में हिन पृथ्वी ते 18 खनि ड्रामा लिखिया जेके पिणु समाजी ऐं क़ौमी मसइलनि जो उपचार कनि था। उहे हिकु वक़्तु मुख़्तलिफ़ सिन्फ़नि में लिखंदड़ कलमकार आहे ऐं हिन हर सिन सां पूरो निभाउ कयो आहे। उन खां सवाइ पाण सुठी शाइरा पिणु आहे। हिन वक़्तु ताईं 300 खनि कहाणियूं, मज़मून, मकाला छपिजी मंता बाणे चुका आहिनि। अहिड़ीअ तरह हिन पंहिंजे कम जे दायरे खे वसी कंदे फर्स्ट ईयर खां वठी डिग्री क्लासनि जे कोर्स सां लाॻापियल 7 किताब तरतीब ॾेई छपाया आहिनि, जिन मां सिंधी अदब जे शागिर्दनि खे ख़ासो फ़ाइदो रचियो आहे। संदसि ॿोली आम फ़हम आहे ऐं लिखण जो ॾांहुं सुठो आहे। डॉक्टर रज़िया खोखर मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि सां लाॻापियल रही आहे। हू सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सिगार जे ख़वातीन शाख जी बानी मेंबर सां गॾु मुख़्तलिफ़ उहिदनि ते पिणु रही चुकी आहे ऐं आर्ट्स काउंसिल कराचीअ जी सायात मेंबर पिणु आहे। हू 11 नवंबर 1986 ईस्वी ते गवर्नमेंट कॉलेज फॉर वुमेन कराचीअ में लेक्चरर मुक़ररु थी। हिन वक़्तु गवर्नमेंट कॉलेज ऑफ कॉमर्स ऐं इकोनॉमिक्स कराचीअ में प्रिंसिपल जो उहिदे ते ज़िम्मेवारियूं अंजाम ॾेई रही आहे। केतिरा ई शागिर्द MPhil ऐं PhD करे रहिया आहिनि। ताज़ो असांजे सिंध यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जी उस्ताद डॉक्टर फराह बलोच पिणु डॉक्टर रज़िया खोखर वटां PhD जी डिग्री हासिल कई आहे, जेका PhD अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिमी जी आहे। मौजूद सामीन, ही हुई असांजी डॉक्टर रज़िया खोखर, जोके असांजे हिन प्रोग्राम जूं जेके ॼाणियूं सिंधी ॿोलीअ जूं शाहकार लेखकाऊं कश्मीर रामाणी, रशिदा हिजाब ऐं डॉक्टर रज़िया खोखर, जिन जो तफ़सीली तारफ़ उन्हनि जी शाइरी, उन्हनि जे लिखणनि जो अभ्यास मूं वञी अॻियां पेश कयो। हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिफ़ खे ॾींदा इजाज़त। सलामत, आसिफ़ सलामत, ईंदड़ हफ़्ते ॿियनि लेखकाउनि सां गॾु अवां सां गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन